नौशर फिरोज का खबर शामिल कयूं पिया मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक 5 जून माहौलियात जे आलमी ॾींहं जे हवाले सां जंगली जीवत वाइल्ड लाइफ खातो नौशर फिरोज तरफ़ां जागरता रैली कढी वई। रैलीअ जी अॻवानी डिस्ट्रिक्ट इंस्पेक्टर गुलाम मुर्तज़ा खुश्क, गेम वाचर शमसुद्दीन खोसो, परवेज़ अहमद बुर्ट, बहादुर अली खासकरी, लियाकत अली वगड़, गेम इंस्पेक्टर शौकत अली मंगरियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सॼी दुनिया वांगुरु पाकिस्तान में भी गदलान ॾींहों ॾींहुं वधी रही आहे, जंहिंसां न रुगो इंसान पर जानवर ऐं जंगली जीवत बे हानिकार असर पइजी रहिया आहिनि। सिंध में ॿेला ख़त्म थी चुका आहिनि ऐं वणकारी पिणु नथी कई वञे, जंहिंजे करे जंगली जीवत भी ख़त्म थींदो पियो वञे। असां माहौलियात जे आलमी ॾींहं ते शहरनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त शहरनि तोड़े ॿारनि में वधि खां वधि वणकारी करे माहौल दोस्त ऑक्सीजन पैदा थियण सां इंसान सां गॾु जंगली जीवतनि जी हयाती भी बचाई वञे। ॿी सूरत में गदलाण ऐं ऑक्सीजन न हुजण करे जंगली जीवत सां गॾु इंसानियत जो भी ख़ात्मो अची सघे थो। उन लाइ वधि में वधि वण पोखियो ऐं पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो।